मीर खान मां तोले पियो अचां। खैर में मीर खान आचार्य न बन के पेश कर। अञा त मुल्क बरियो ही कोने, उन्हनि खे एतिरो जल्द पेश कयां। एतिरो कर जो सुभाणे मूं ॾेई सघीं। मूंखे छॾियो, तव्हां बि एतिरो कदम खणो जो सुभाणे तव्हांखे पछताइणो न पए। मीर खान अञा मां दायरे में आहियां। जेकॾहिं आचार्य न बन के पेश न कई त मजबूरन मूंखे घर जे मथां छापो हणणो पवंदो। बस बस हिकु लफ़्ज़ वधीक न। पहिरीं बि बग़ैर वारंट जे मुंहिंजे घर में गिरियो आई। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ, न त मीर तूं रईस सां फिटाए सघे थो, भुलिजी बि कॾहिं असां जहिड़े इंस्पेक्टरनि सां हथ चुरान न कजांइ, न त तुंहिंजो जीअण हराम थींदो। उहो मर्द ई पैदा न आहे थियो जेको मीर जो जीअण हराम करे। मुंहिंजे ख़ौफ़ खां कई इंस्पेक्टर तो बदलियूं कराए हलिया विया। अञा त तव्हां मीर जी ताक़त ॾिठी काथे आहे। अञा त मां अख बूट रांदि शुरू कई आहे, हुन में बि तव्हांजो पघर सुके नथो। दाऊद, जॾहिं न मां पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमाल कई, पोइ तव्हांजो छा थींदो? जे हिन शहर जो अमन बर्बाद करण चाहीं थो त पोइ भल मूं सां फिटाए। दाऊद, जेकॾहिं मां तोखे सुकून सां सुम्हण ॾिनुमि न, मुंहिंजो नालो बि मीर खान आहे।